वफ़ाक़ सिंध मां रुगो लुटे पियो। दे दे गैस दे, पानी दे, बिजली दे, अरणी तरमीम दे। ऐं ही जेके नाशुक्रा, जेके एहसान फरामोश, जेके खसीस माण्हू जिन बल्दिया फैक्ट्री में 250 माण्हू साड़िया, जिन हाणो ताज़ो गुल प्लाज़ा में माण्हू साड़िया आहिनि 60 खां वधीक, केमिकल साॻिया आहिनि, साॻिया केमिकल आहिनि जिन सां बल्दिया फैक्ट्री में माण्हू सड़िया हुआ 250, साॻिया केमिकल आहिनि जिन में तव्हां अप्रैल जे महीने में कई साल अॻु वकीलनि खे साड़ियो हो। साॻियो तरीक़ेकार आहे जीअं तव्हां सुन्नी तहरीक जे जलसे में बम फाड़े पंहिंजा ई उर्दू ॻाल्हाईंदड़ मारे छॾिया हा, जीअं तव्हां हक़ीक़ी जा पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू कुठा हुआ, जीअं तव्हां जमायत इस्लामी जा पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू कुठा हुआ। साॻियो तरीक़ेकार आहे। वो जेको चवंदा आ जाओ न जरा कराची तुम्हारे लिए बोरी तैयार है, ये साॻी मखलूक है जिन धमकियूं पे ॾिनियूं आ जाओ बोरी तैयार है। उन्हनि पाण पंहिंजा माण्हू मारण जो चवंदो, पंहिंजा माण्हू कीअं मारींदा? वरी पाण सवाल कंदा अपने लोग क्यों मारेंगे? अब 250 माण्हू बल्दिया फैक्ट्री में साड़िया, कंहिंजा हुआ? वो तव्हांजा पंहिंजा हुआ न। तव्हांजा सेक्टर इंचार्ज, जोनल इंचार्ज कंहिंजा माण्हू मारींदा? को सिंधी मारींदा या घुटकी शिकापुर जा? उन्हनि खे त मारींदा, पर उहे त एकड़ बेकड़, असल त मारियो पंहिंजा माण्हू। एतिरा तव्हां सिंधी, पंजाबी, पठान, बलोच कोन मारिया जेतिरा तव्हां पंहिंजा उर्दू ॻाल्हाईंदड़ मारिया। कोई जमा इस्लामी जा, सुन्नी तहरीक जा, JUP जा, हकीकी जा, PTI जा, नवाज लीग जा, कोई छॾियो। चीफ जस्टिस तो अचे, उनखे चवंदा आके दिखाए जरा चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी कराची एयरपोर्ट पे। तव्हीं कातिल आहियो ऐं कातिलनि खे जेलनि में मोकिलबो आहे। कातिलनि खे प्लेटूं कोन सजाए ॾिबियूं आहिनि सूबनि जूं ऐं शहरनि जूं, ऐं चओ था त कराची वफ़ाक़ जे हवाले ते। बिल्कुलु सही था चओ त पीपुल्स पार्टी नाअहल आहे, बिल्कुलु सही आहे। ऐं पीपुल्स पार्टी जी गवर्नेंस ख़राब आहे, इहो बि सही आहे। ऐं पीपुल्स पार्टी करप्शन जे धुबण में गर्क थियल आहे, इहो बि सही आहे। ऐं पीपुल्स पार्टी कराची, कंदकोट, शिकारपुर, अमरकोट, थर सभु तबाह करे, इहो बि सही आहे। पर वफ़ाक़ी हुकूमत वरी कहिड़ी ज़बरदस्त आहे। वफ़ाक़ी हुकूमत को इस्लामाबाद संभाले सघी आहे छा? को पेशावर संभाले सघिया आहिनि छा? को पिंडी संभाले सघिया आहिनि छा? हींअर छा थियो जॾहिं न लबैक वारनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थियो, सवे माण्हू मरी विया रस्तनि ते। कहिड़ो शहर बार बार बंदि थींदो आहे पाकिस्तान जो? पिंडी ऐं इस्लामाबाद। हमला किथे थींदा आहिनि? पिंडी ऐं इस्लामाबाद। कहिड़ी जाइ ते अची धरणा लॻी सॼा शहर ब्लॉक थींदा आहिनि जॾहिं ॿियनि मुल्कनि जा चीनी वज़ीर आज़म पियो अचे, सऊदी पियो अचे, कहिड़ी जाइ ते रोड ब्लॉक करे वेही रहंदा आहिनि? इस्लामाबाद। ऐं कराची में पुलिस ऐं इंतज़ामिया एडमिनिस्ट्रेशन कंहिंजी मर्ज़ी सां मुक़ररु थींदी आहे, इस्लामाबाद। इस्लामाबाद खे को इख्तियार कोन्हे। आर्टिकल 148 ऐं 149 इहो चवे ई कोन थो जेको तव्हीं चओ था। तंहिंजे करे कराची वफ़ाक़ जे हवाले न, मुतालबो हिकिड़ो आहे कराची सिंध जे असलोकनि मालिकनि जे हवाले कयो। कराची जो इंतज़ाम मूंखे ॾियो। अयाज़ लतीफ़ पलीजे खे तव्हां 3 महीननि लाइ कराची जो मूंखे नाज़िम कयो, वक़्ती नाज़िम बि न कयो, एडमिनिस्ट्रेटर कयो, एडमिनिस्ट्रेटर न कयो। मूंखे IG ऐं DC जे मथां फ़ैसिला करण जो इख्तियार ॾियो। ऐं तव्हांखे कराची साफ़ थो करे ॾियां। अयाज़ लतीफ़ पलीजे खे ॾियो। ऐं मूंखे को वज़ीर फ़ोन न करे ऐं को वज़ीर अला हुकुम जारी न करे, ऐं वज़ीर आज़म मूंखे 3 महीना ॾियो। सॼी कराची जा ॾोहारी ॿधी पादरणी जेलनि में विझी अदालतुनि ॾाढो बीहारे उनजी प्रोसिक्यूशन जे ज़रिए उनजा केस हलाए उहे सिधो करे ठीकु था करे ॾियूं। सभु बिल्डिंगूं जेके गैर क़ानूनी ठहियल आहिनि उन्हनि जे माण्हुनि खे ॿिया मुतबादिल प्लाट ॾेई उहे बिल्डिंगूं ॾारायूं था। जेके मखदूश इमारतूं आहिनि, जेके कमज़ोर आहिनि, जेके कानून मुताबिक़ कोन ठहियल आहिनि, उन्हनि खे था ॾायूं। उन ॾाइण खां पहिरीं उन्हनि जे रहंदड़नि खे ॿी जाइ ते मुतबादिल हंगामी बुनियादनि ते जायूं ठाराए ॾियूं था, उन्हनि खे रायूं था। कहिड़ो मसइलो आहे? ऐं तव्हां जेके क़त्लेआम कंदड़ आहियो, सेवरी धणी थिया आहियो, सेवरी चओ था त इंसाफ़ थींदो। तव्हीं त कातिल ख़ुदि आहियो। इहो हू जेको अमरा वेठो आहे, वेनेज़ुएला खे बि न छॾींदुसि, ईरान खे बि न छॾींदुसि, फलाणे सभिनी, सॼी दुनिया में सभ खां वधीक माण्हू उन्हनि मारिया आहिनि। उहो वरी अमन जा बोर्ड पियो ठाहे। तबाह गज़ा खे कंहिं कयो आहे? इज़राइल। इज़राइल जो धणी केरु आहे? धणी ख़ुदि पाण। उहे वरी अमुन था बहाल कनि गज़ा में। फ़लस्तीनी बछड़ा माराए कोहेब जहान ख़ान ऐं फैसलो बि जहान ख़ान करे।